जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं अॼु ज़िक्र कंदासीं त अॼु 18 अक्टूबर आहे। कारसा साने खे अॼु 15 वरह विहामी विया आहिनि, पर लॻे ईअं थो ॼण त को कल्ह को ॾींहुं आहे, कल्ह जो किस्सो आहे। कारसा साने में 150 खां वधीक माण्हू जेके आहिनि कारकुन उहे शहीद थिया, केतिरा ई ज़ख़्मी थिया। बेनज़ीर भुट्टो साहिबा अॻूणी वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जीअं ॾह पहुती हिकु अवाम में उमेदु जागी त पर इहा ॻाल्हि जेका आहे सा जमहूरियत जे दुश्मननि खां बर्दाश्त न थी ऐं उनखे डिॼाइण जी कोशिशि कई वई, पर हूअ दिलेर लीडर हुई जेका उते उन वक़्तु ई इस्पताल में पहुती, जिना इस्पताल में पहुती, मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में पंहिंजे कारकुननि सां पहुती, अयादत कयईं। जेके कारकुन शहीद थी विया उन्हनि जे वारसनि सां उज़रख़्वाही कयईं। उनखां पोइ वरी हूअ पंहिंजे उन सफ़र खे अॻिते वधाईंदी हली ऐं 27 डिसंबर ते वरी दर्दनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें हूअ शहीद थी वई। पाण अॼु राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, तर्जुमे निगार आहिनि, यूनिस महर साहब असांखे जॉइन कयो आहे। यूनिस साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी जी साईं, वॾी महिरबानी। यूनिस साहब अॼु 15 साल गुज़री विया आहिनि कारसाज़ साने खे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह काबीना जे मेंबरनि समेत अॼु कारसाज़ जे यादगार ते हाज़िरी भरी आहे। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी साहब बि बयानु जारी कयो आहे, उन भेटा ॾिनी आहे पंहिंजे शहीद कारकुननि खे ऐं पंहिंजे जेके ज़ख़्मी कारकुन आहिनि उन्हनि खे। पर ॻाल्हि कंदासीं त जॾहिं बेनज़ीर साहिबा मुल्क में वापसि आई त अवाम जे अंदरि हिकु उमेदु जागी ऐं अवाम जेके ख़्वाब ॾिसणु शुरू कया ऐं जमहूरियत जी बका, जमहूरियत जी बहाली जूं ॻाल्हियूं शुरू थियूं। पर जॾहिं उहा ॾह पहुती त उन ते हिकिड़ो हमिलो कयो वियो, वरी ॿीहर हमिलो कयो वियो जंहिंमें उहा ॿिए में शहीद बि थी वई। छा चवंदा तव्हां अॼोके ॾिहाड़े ते यूनिस साहब? सही, अॼोको ॾिहाड़ो मां त ईअं सम्झां थो त सिंध जे सीने में जेको हिकिड़ो ईअं सम्झो भालो खुपियल आहे। अॼोको जेको ॾींहुं आहे उहो वॾे ॾुख वारो ॾींहुं आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं ॾे वरी त हिकिड़ो माण्हुनि में उमंग पैदा थी त असां वटि रियल डेमोक्रेसी ईंदी, छो त इहो जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो इहो रूप हुयो उहो हिकिड़ो मेच्योरिटी वारो रूप हुयो ऐं उनखे हिकिड़ी माउ वारी ममता बि हुई ऐं उहो हिकिड़ा वॾा जज़्बा हुया त पाकिस्तान जे अंदरि डेमोक्रेसी स्ट्रेंथन थी वेंदी। हिते बुनियादी तौर ते पाकिस्तान जे अंदरि इशू आहे जमहूरियत जो ऐं आमरियत जो। कॾहिं बि आमरियती जेके ज़हन आहिनि, आमरियती माण्हू आहिनि, उन्हनि कॾहिं बि जमहूरियत खे मुकमिल तौर ते बाख़्तियार करे न हलायो आहे। हिते क़ौमुनि खे ग़ुलाम रखिणो आहे। उन हवाले सां उन्हनि जो इहो आहे त इहा लूली लंगड़ी जमहूरियत हुजे, उहा बेनज़ीर साहिब जे अचण खां पोइ ऐं बेनज़ीर साहिब जे टेको रखण खां पोइ माण्हुनि में जो हिकिड़ो स्ट्रेंथ वधियो पए, जमहूरी कारकुननि जो स्ट्रेंथ वधियो पए, जंहिंखे उन्हनि हिकिड़ो धपु हणी करे बिल्कुलु 150 माण्हू शहीद थिया ऐं उन में त काफ़ी माण्हू इहे हुया जेके सलामत बि न हुया। उन्हनि जा जेके आहिनि से उज़वा जेके आहिनि से ॻोल्हे करे ऐं हिकिड़ो गॾाए करे जेको आहे सो बड़ी ख़ुदाबश में शहीदनि जे जेको आहे सो कब्रिस्तान में उन्हनि खे इज्तिमाही तौर ते दफ़न कयो वियो। पर पोइ बि आमरियत जा जेके ज़हन हुया उहे पोइ बि पोइते न थिया। उन खां पोइ वरी तव्हां ॾिठो त रावलपिंडीअ में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। अहिड़े तरीक़े सां उनखां अॻु में असां ॾिसंदासीं त सिंध जे माण्हुनि खे कॾहिं बि इक़्तिदार जे अंदरि या जमहूरी सिस्टम जे अंदरि मुकमिल भाईवारी न ॾिनी वई आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जहिड़ो टावरिंग पर्सनैलिटी हुयो जंहिं शिमला जो मुआहिदो कयो हो, जे 90,000 जंगी कैदी छॾाया, जे 5,000 मेल थर जो इलाइक़ो हिंदुस्तान खां मोटायो। तव्हां ॾिठो उनखे हिकिड़े जुडिशल जेको आहे सो पूरे केस में जेको आहे सो क़तल कयो वियो, उनखे फांसी ॾिनी वई ऐं दुनिया अॼु बि उनखे अदालती क़तल जेको आहे सो सम्झे। सही सही। अच्छा महर साहब एॾो वॾो सानियो थी वियो, 15 साल गुज़री विया आहिनि, उनखां पोइ वरी 27 डिसंबर ते उहो ॿियो जेको आहे सो वाक़ियो पेश आयो जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी वई। छा था सम्झो त इन क़िस्म जे वाक़ियनि खे रोकण में कहिड़ियूं शयूं आहिनि जेके कारगर साबित थी सघनि थियूं ऐं इन क़िस्म जा वाक़िया जेके नथा रोके सघूं त उन जे पुठियां कहिड़ा कारण आहिनि? जेके ज़िम्मेवार हुजनि था, जेके दहशतगर्द अंसर आहिनि, उन्हनि खे सज़ाऊं छो नथियूं मिलनि? बुनियादी तौर ते इहे हिकिड़ा ॻुझा हथ आहिनि जेको पंहिंजो कमु कनि था। उन्हनि जे पुठियां हिकिड़ी वॾी क़ुवत आहे। उन में ज़रूरी आहे त आवाम खे स्ट्रेंथन कजे, जेके जमहूरी कारकुन आहे उन्हनि जी जेका हौसला अफ़ज़ाई कजे
जमहूरी अदारनि खे स्ट्रेंथिन कजे। जेसिताईं असां जमहूरी अदारनि खे स्ट्रेंथिन न कंदासीं, अॼु तव्हां ॾिसो पिया त जमहूरी अदारा तमामु कमज़ोर आहिनि। अॼु मुल्क जे अंदरि क़ौमी असेंबली नथी हले। अॼु मुल्क जे अंदरि क़ौमी असेंबली जो को इजलास कोरम पूरो कोन थो थिए ऐं कानून साज़ियूं सभु शयूं रुकियूं पियूं आहिनि ऐं हिकिड़ी अहिड़ी गुम वारी सूरत हाल आहे त इन सॼे सूरत हाल में जेसिताईं मुल्क जमहूरी पात ते नथो अचे ऐं मज़बूत डेमोक्रेसी नथी थिए ऐं हिन मुल्क जा जूं क़ौमूं ऐं हिन मुल्क जा माण्हू पंहिंजे क़िस्म जा पाण फ़ैसिला नथा कनि, तेसिताईं उहो पयूं साज़िशूं हलंदियूं ऐं कंहिं बि जमहूरी माण्हू खे हिते बाख़्तियार थियणु न ॾींदा। इमरान ख़ान हाणे ताज़ो रण कई आहे त मां बि बाख़्तियार न हुउसि। अॼु शहबाज़ शरीफ़ चए थो त मुंहिंजी बि गॾियल क़िस्म जी हुकूमत आहे, आउं बि अख़्तियार वारा फ़ैसिला नथो करे सघां। मुल्क जे अंदरि महांगाई आहे, आम माण्हू पीड़िजी वियो आहे। त इन सॼे सूरत हाल में मां सम्झां थो त जेतिरो जल्दी इलेक्शन्स थियनि ऐं शयूं जेके हिन खे स्ट्रेंथन थी वञनि त वधीक बहितर थी वेंदो। जेसिताईं क़ौमुनि खे राइट्स न मिलंदा, क़ौमुनि खे बि हक़ ॾियण जी ज़रूरत आहे। 18 तारीख़ में कुझु मिलिया आहिनि ऐं कुझु वधीक ॾियण जी ज़रूरत आहे। सही। अच्छा उमर साहब, नेशनल एक्शन प्लान जी पाण ॻाल्हि कयूं त ॼण हाणे उहो नेशनल एक्शन प्लान पाण खे उहो नज़र कोन थो अचे। एपेक्स कमेटी जा इजलास थींदा हुआ, सिंध एपेक्स कमेटी जो इजलास धार थींदो हुयो या हाणे बि मुमकिन आहे इजलास थियनि था, पर उन ते अमल थिए पियो न पियो थिए, छाकाणि त सिवात में वरी डिफेंस मिनिस्टर पाण चवे थो त उहे दहशतगर्द अंसर उहे वापसि अचनि पिया, जेके सरहद पार खां रोज़ानो हमला थियनि पिया, असांजा जेके जवान आहिनि उहे रोज़ शहीद थियनि पिया। ऐं जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरियां बि इन क़िस्म जा वीडियोज़ सोराब ॻोठ जैम करणु, झंडा फड़काइणु, मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि महर साहब पाण वटि थियनि पियूं। त हाणे नेशनल एक्शन प्लान जे रूह ते अमल छो न पियो थिए या उन ते नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियण जा कहिड़ा कारण आहिनि? मां त सम्झां थो त इस्टेब्लिशमेंट जे नेशनल एक्शन जो हिकिड़ो मुकमिल असांखे हिकिड़ो ढांचो ॾिनो हो, तंहिं तहत हिकिड़ो कमु थियो पए, उहो कमु ॼण की हाणे आहे ई कोन। उनजो कारण बुनियादी तौर ते इहो आहे त शयूं जेके आहिनि अॻु में जेको असां वटि पाकिस्तान में अफ़गानिस्तान में जॾहिं अमेरिका हो तॾहिं जो पाकिस्तान ॿियो हो, तॾहिं जो अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जो को तालुक़ु ॿियो हो। पर पाकिस्तान हिकिड़ी नई ख़ुशफ़हमी में पइजी वियो त हुते तालिबान जी हुकूमत ईंदी त हिंदुस्तान जो असर रसूख़ घटि थींदो ऐं पाकिस्तान जो असर रसूख़ वधंदो। पर तव्हां ॾिठो त अफ़गाननि जो उहो रवैयो असां उहो आहे ई कोन। अॼु कराची में तव्हां अफ़गानिस्तान बणियल आहे, कराची अफ़गानिस्तान बणियल आहे। त नेशनल एक्शन प्रोग्राम खे उनजे पंहिंजे असुल रूह मुताबिक़ अमल करण जी ज़रूरत आहे। ऐं हिते जेको दहशतगर्दी थिए थी, जेका तव्हां सवाल जी दहशतगर्दी जी ॻाल्हि कई त दहशतगर्दी हाणे वरी कर खणे थी, लेकिन असांखे हाणे इन सॼे सिस्टम खे ख़तमु करणो पवंदो। गुट तालिबान ऐं बेड तालिबान वारो तस्वर हाणे पुराणो थी वियो, ख़तमु थी वियो। तंहिंजे करे जेकॾहिं जेको ॾोहारी आहे उन सां ॾोहारी वारो सलूक कयो वञे, जेको चङो माण्हू आहे उन सां चङो सलूक कयो वञे, पर पहिरियों पाकिस्तान जी सोची वञे त पाकिस्तान जी में जे सरज़मीन कीअं थी महफ़ूज़ रही सघे, असांजूं सरहदूं कीअं थियूं महफ़ूज़ रही सघनि, असांजा शहर कीअं था महफ़ूज़ रही सघनि। सो उनजे लाइ जेकॾहिं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट के तनदेही सां कमु करे त मां सम्झां थो त बहितर थी सघे थो। पर हाणे छा आहे त एजेंडाऊं तब्दील थींदियूं रहनि थियूं। जेकॾहिं पाकिस्तान जी एजेंडा मुकमिल एजेंडा हुजणु घुरिजे, जेका मुस्तक़िल हुजणु घुरिजे, इहा ॻाल्हि इस्टेब्लिशमेंट खे सम्झणी पवंदी। वॾी महिरबानी महर साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।